वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की शुरुआत में अवां के आगाह करनासीं त लाइन ऑफ कंट्रोल ते भारतीय फोर्सिस तरफां गडियल क़ौमुनि जी गाड़ी मथां फायरिंग ISPR तरफां पधराई जारी कई वई आहे। लाइन ऑफ कंट्रोल ते भारतीय फोर्सिस तरफां गडियल क़ौमुनि जी गाड़ी मथां फायरिंग कई वई आहे। अवां खे ख़बर ॾियो पिया नाज़रीन, ISPR जो चवणु आहे त भारतीय फ़ौज चरीकोट सेक्टर वटि गडियल क़ौमुनि जी गाड़ी खे निशानो बणायो आहे। फायरिंग दौरान गडियल क़ौमुनि जी गाड़ी में मौजूद ॿ फ़ौजी मुबसर महफूज़ रहा। ISPR जो इहो चवणु आहे। भारतीय जंगी जुनून बाबत अवां खे आगाह कयूं पिया। ISPR जो चवणु आहे त लाइन ऑफ कंट्रोल ते भारतीय फोर्सिस तरफां गडियल क़ौमुनि जी गाड़ी खे निशानो बणायो वियो। गडियल क़ौमुनि जी गाड़ी मथां फायरिंग कई वई। भारतीय फ़ौज चरीकोट सेक्टर वटि गडियल क़ौमुनि जी गाड़ी खे निशानो बणायो। अवां खे इहा ख़बर ॾियो पिया नाज़रीन, ISPR जो चवणु आहे त फायरिंग दौरान गडियल क़ौमुनि जी गाड़ी में मौजूद ॿ फ़ौजी मुबसर हुआ जेके महफूज़ रहा। गडियल क़ौमुनि जी ॿिन्ही फ़ौजी मुबसरनि खे रावलाकोट मुंतक़िल कयो वियो आहे। ISPR जो इहो चवणु आहे। काज़ी अहमद मां ख़बर वां शेयर कंदासीं। सोशल मीडिया ते फेक ID वारे मामले जे निबेरे लाइ थियल जरगे ते अमल न थियो, छिकताण जो ख़दशो आहे। जरगे जे सरपंच बिहार मरी पारां ॾिनल फ़तवा ते इल्ज़ाम हेठि आयल धुर अमल न कयो आहे। इल्ज़ाम हेठि आयल धुर फ़तवा ते रज़ानामो ॾेखारण बावजूद अमल न करण सबबि ॿीहर तकरार वधी रहियो आहे। बिहार मरी जो इहो चवणु आहे। 1.5 महीनो अॻु फेक ID वारे मामले तां बुघिया ऐं गबोल बिरादरी में हलंदड़ तकरार जे निबेरे लाइ जरगो थियो हो। तफ़सील मालूम कंदासीं। अला रखियो सियाल लाइन ते मौजूद आहे। जी अला रखियो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, 1.5 महीनो अॻु सोशल मीडिया ते फेक ID वारे मामले तां बुघिया ऐं गबोल बिरादरी सां तालुक रखंदड़ ॿिन्ही धुरनि जो जेको निबेरो थियो हो, जंहिं निबेरे ते जेको अॻूणो UC जेको नाज़िम आहे बहार ख़ान मरी, उनजी सरपंची जेको फ़ैसिलो थियो, पर उन ते धुरियूं जेके आहिनि फ़ैसिले ते जिन ते धुर ते साख ॾियण जो जेको चयो वियो हो, पर उन्हनि जेका साख मुबैना तौर ते जेका नाहे ॾिनी, जंहिंखां पोइ धुरियुनि में जेको सो ॿीहर जेको तकरार जेको कर खंयो आहे। हीअ आहे को 17 दाद ॻोठ अब्दुल्ला गबोल ऐं हाजी अब्दुल वहीद बुघियो सां तार गबोल ऐं बुघिया बिरादरी जे माण्हुनि में जेको तकरार जेको हलंदड़ हुयो फेक ID तां, ऐं उन सूरत में जेको हाणे जेको ॿई धुरियूं जेके आहिनि उहे जेके छिकताण आहे उन्हनि में मुंहिंजी थोरी देरि अॻु में जेको आहे गबोल बिरादरी सां तार रखंदड़ चङो मुड़ुसु अब्दुल माजिद गबोल, उन सां राब्तो थियो। उनजो चवणो त असीं पुरअमन आहियूं, पर जेको फ़ैसिलो जेको SSP नवाब शाह जे हिदायत न थियो, उन ते जेका अॻी धुर जिते फ़ैसिले जी साख ॾियण जी जेका फ़तवा जारी कई वई, उहे अञा ताईं उन ते अमल नाहे कयो, न कि साख ॾियनि था। होॾां इल्ज़ाम आयल जेका धुर आहे बुघिया बिरादरी जे चङे मुड़ुसु आहे बिलावल ख़ान बुघियो, उन ॿुधायो त जिन धुर ते इल्ज़ाम आहे उहे ई साख ॾेई सघनि था, पर मुखालिफ़ धुर जेका चए थी त चङो मुड़ुसु जेको आहे असांजे बिरादरी जो उहो साख ॾिए त हाणे जेकॾहिं असी साख कहिड़े हंधि जिन फेक ID जेकॾहिं हलाई बि आहे उन्हनि ते इल्ज़ाम मुबैना तो जेकॾहिं आहे त उहे ॿी धुर जेका जिन ते इल्ज़ाम उहे ॾेई सघनि था, पर हिन महिल ते धुरियुनि में जेका छुकताण जेका असां जारी आहे, ॿई धुरियूं बदिद आहिनि। हिकिड़ी धुर चए थी त हू साख ॾियनि ऐं ॿी धुर चए थी त असीं साख न, जंहिं तौर ते ॿई धुरियूं जेके आहिनि उन में छिकताण आहे, जीअं त गबोल बिरादरी जा माण्हू ठीकु आहे, वॾी महिरबानी अला रखियो सियाल अपडेट करण जे लाइ। अवां खे ख़बर ॾियो पिया नाज़रीन, निबेरे लाइ थियल जरगे ते अमल न थियो, छिकताण जो ख़दशो आहे।